नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर मूंखे आम ख़बर ॾियूं तोशाखाना रेफरेंस बाबति ॿुधायूं त इलेक्शन कमीशन इमरान ख़ान खे नाअहल करार ॾियण बाबति तफ़सीली फ़ैसिलो जारी करे छॾियो आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा 36 सिफ़नि ते ॿधल फ़ैसिलो जारी कयो आहे। आर्टिकल 63(1) तहत इमरान ख़ान खे नाअहल करार ॾिनो पियो। पार्लियामेंट जो मेंबर नथो थी सघे। इलेक्शन कमीशन फ़ैसिलो जारी कयो आहे। इमरान ख़ान कूड़ो बयान जमा करायो ऐं ॼाणे वाणे हक़ीक़तूं बि लिकायूं। इमरान ख़ान करप्ट प्रैक्टिस में मुलविस करार ॾिनो पियो। बिल्कुलु नाज़रीन, मूंखे ॿुधायो त इलेक्शन कमीशन चयो त करप्ट प्रैक्टिस में मुलविस करार ॾिनल शख़्स खे 3 साल क़ैद ऐं 1 लख ॾंड जी सज़ा थी सघे थी। उहो वाज़े न कयो वियो त 2019 खां 2020 ताईं तोशाखाना मां केतिरियूं सुखड़ियूं वरितियूं वयूं। इलेक्शन कमीशन चयो आहे त केतिरियूं सुखड़ियूं पाण वटि रखियूं ऐं केतिरियूं विकिरो कयूं वयूं, उहो बि वाज़े न कयो वियो। अव्हांखे अपडेट कयूं त इलेक्शन कमीशन इमरान ख़ान खे नाअहल करार ॾियण बाबति तफ़सीली फ़ैसिलो जारी करे छॾियो आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा 36 सिफ़नि ते ॿधल फ़ैसिलो जारी कयो आहे। आर्टिकल 63(1) तहत इमरान ख़ान खे नाअहल करार ॾिनो वियो। पार्लियामेंट जो मेंबर नथो थी सघे, इलेक्शन कमीशन चयो आहे। बिल्कुलु नाज़रीन, अव्हांखे ॿुधायूं पिया इलेक्शन कमीशन तफ़सीली फ़ैसिलो जारी करे छॾियो आहे। इमरान ख़ान कूड़ो बयान जमा करायो ऐं ॼाणे वाणे हक़ीक़तूं बि लिकायूं। इमरान ख़ान करप्ट प्रैक्टिस में मुलविस करार ॾिनो पियो। करप्ट प्रैक्टिस में मुलविस करार ॾिनल शख़्स खे 3 साल क़ैद ऐं 1 लख ॾंड जी सज़ा थी सघे थी। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे केटी न्यूज़ रिपोर्टर इब्राहिम कुंभर। जी इब्राहिम, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, इलेक्शन कमीशन तोशाखाना केस में अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान जी नाअहली जे हवाले सां तफ़सीली फ़ैसिलो जारी करे छॾियो आहे। ही 36 सुफ़नि ते ॿधल फ़ैसिलो आहे जेको चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा लिखियो आहे ऐं उन फ़ैसिले जा जेके 34 पेज आहिनि उन्हनि सुफ़नि में इमरान ख़ान जे वकील ऐं तोणी जेको रेफरेंस अथॉरिटी हुई उन जे वकील तरफ़ां जेके दलील हुआ उन्हनि जा तफ़सील ॾिना विया आहिनि। उन खां अलावा इमरान ख़ान जेके गोशवारा जेके तफ़सील इलेक्शन कमीशन में जमा कराया आहिनि तोशाखाना जे हवाले सां उहे तफ़सील पिणु हिन तफ़सीली फ़ैसिले में ॾिना विया आहिनि ऐं अदालत इन नतीजे ते पहुती आहे त इहो समूरो जेको सो दलील ॿुधण खां पोइ इन ई नतीजे ते इलेक्शन कमीशन पहुती आहे त आइन जो जेको इलेक्शन एक्ट आहे उन जी जो सेक्शन 137 ऐं 173 जेको सो आहे उन ई मुताबिक़ इमरान ख़ान जेको सो कूड़ो हलफ़नामो ॾिनो आहे ऐं जेका स्टेटमेंट ॾिनी आहे उहा पिणु कूड़ी आहे। उनजे करे हुन ते इलेक्शन एक्ट 2017 जो सेक्शन 173 लागू थिए थो जेको साबित करे थो त इमरान ख़ान करप्ट प्रैक्टिसिस में मुलविस आहे ऐं उन जे करे आइन जे आर्टिकल 63(1) तहत केस नाअहल करार ॾिनो थो वञे। इलेक्शन कमीशन इहो पिणु ॼाणायो त संदसि नाअहली आइन जे आर्टिकल 63(1) ऐं इलेक्शन एक्ट 2017 जे सेक्शन 137 ऐं 173 मुताबिक़ आहे। जॾहिं त जेको नेशनल असेंबली सेक्रेटरीट जे तरफ़ां जेको रेफरेंस आयो उन ते कैबिनेट डिवीज़न खां समूरा तफ़सील घुराया विया हुआ, स्टेट बैंक खां बि तफ़सील घुराया विया हुआ। उन मां साबित थो थिए त इमरान ख़ान इलेक्शन जो जेको नामज़दगी फॉर्म B आहे उन में जेको असेट्स ऐं जेको जेके रहतूं आहिनि उन्हनि जो जेको फार्म आहे उन में दुरुस्त जेको सो तफ़सील न आहिनि। ॿिया जेको बैंक अकाउंट्स आहिनि उहे बैंक अकाउंट्स में उहा रक़म उन मुताबिक़ कोन्हे जेका इलेक्शन कमीशन खे ॼाणाई हुई हुई। इलेक्शन कमीशन चवण ते इतफ़ाक़ राय सां ही फ़ैसिलो आयो आहे। इमरान ख़ान खे जेको सो मुख़्तलिफ़ जेके हुन स्टेटमेंट ॾिनी आहे या जेल कूड़ो हलफ़नामो ॾिनो आहे उन जे बुनियाद ते केस नाअहल थो कयो वञे जंहिंजे नतीजे में हू इलेक्शन जो क़ौमी असेंबली जो मेंबर न आहे रहियो तख़्त ते ख़ाली करार ॾिनो थो वञे। जी इब्राहिम कुंभर, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।